जय सच्चिदानंद आयो लाल सभी जो झूलेलाल। हलो दोस्तों, माया सुनीता कोटवानी स्वागत आहे तव्हां सभिनि जो तव्हांजे पंहिंजे सिंधी चैनल कोटवानीस किचन सिंधीअ में। त 11 जून 2021 जो ॾींहुं हुयो, चंड ॾींहुं जंहिं ॾींहुं मां कोटवानीस किचन सिंधीअ जी शुरूआत कई और पूरो 1 साल थी वियो। अॼु जेका आहे न कोटवानीस किचन सिंधीअ जी फर्स्ट एनिवर्सरी आहे। अॼु ॾींहुं हो जंहिं ॾींहुं मां हिन चैनल में पहिरियों दफ़ो चंड ॾींहुं चंड ॾींहुं असां जेको न कुझु पंहिंजे गुरुमहाराजनि लाइ मिठो ठाहींदा आहियूं, भोग लॻाईंदा आहियूं। त मां सोचियो की छो न गुरुमहाराजनि जे मिठे कढ़ां प्रसाद सां हिन चैनल जी शुरूआत कया। ऐं हिन साल में मुंहिंजे सभिनि सिंधी भाउरनि भेनरुनि ॾाढो हिन चैनल खे प्यारु ॾिनो, ॾाढो पसंदि कयो। तव्हां सभिनि जो दिलि सां शुक्रिया। ऐं झूलेलाल साईं जी कृपा सां, श्री गुरुमहाराजनि जी कृपा सां, तव्हां सभिनि जे प्रेम प्यार सां अॼु ॾिसो इन चैनल में जेको आहे न 1 साल पूरो थियो। ऐं हिन 1 साल में जेको आहे न यूट्यूब जो जेको क्राइटेरिया हूंदो आहे न कि 1000 सब्सक्राइबर एंड वॉच टाइम एंड ऑल, उहो बि जेको आहे न गुरु महाराजनि जी कृपा सां कंप्लीट थियो। हिन 1 साल में जेको आहे न तव्हां सभिनि मुंहिंजे सिंधी भाउरनि भेनरुनि सभिनि जेको आहे न ॾाढो भरपूर प्यारु ॾिनो, ॾाढो सपोर्ट कयो, ॾाढो जेको न सुठा कमेंट्स आया ऐं ॾाढी जेका न ख़ुशी थी। त हिन 1 साल में कीअं टाइम निकितो पतो ई न पियो। जॾहिं मां हिकु रेसिपी ठाहींदी हुअमि ऐं यूट्यूब ते अपलोड कंदी हुअमि त मूंखे एतिरा प्यारा कमेंट्स ईंदा, एतिरा एप्रिशिएशन्स ईंदा, एॾी दिलि ख़ुशि थी वेंदी ऐं पतो ई न पियो कि कॾहिं साल थी वियो। बेसिकली जेको हिन चैनल खे ठाहिण जे पुठिते मुंहिंजो मक़सदु हुयो कि असांजो जेको सिंधी खाधो हूंदो आहे, असांजी सिंधी ॿोली, असांजी मिठड़ी ॿोलीअ में रिकॉर्ड करे ऐं मां यूट्यूब ते अपलोड कया। अक्सर थींदो छा आहे न कि असांजी जेका अचण वारी जनरेशन आहे, असांजी जेके न्याणियूं आहिनि जेके ॿाहिरि रहनि थी, जेके डॉक्टर्स इंजीनियर्स ठहनि थियूं, उन्हनि खे जेका न कई बार दिक़त थींदी आहे। मां पाण जेको आहे न ॿाहिरि रही करे पढ़ाई कई आहे, हैदराबाद में मां जॉब कंदी हुअमि विप्रो में। ऐं जॉब खां पोइ जेका आहे मुंहिंजी तुरंत शादी थी वई ऐं शादी खां पोइ तुरंत 1 साल में मुंहिंजो वॾो बबू ॼायो मूंखे। त हूअं त मूंखे बेसिक रसोई ऑलमोस्ट पूरी ईंदी, छो जो त मां काफ़ी घटि एज खां जेको आहे न मम्मी सां गॾु किचन में रहंदी हुअमि ऐं मूंखे ॾाढी इंट्रस्ट हूंदी हुई बचपन खां रसोई में। त काफ़ी घटि एज खां ई मां जेको आहे न रसोई में इन्वॉल्व हुअमि, त मूंखे सभु कुझु ऑलमोस्ट अची वियो। पर डिलीवरीअ खाधो जेको आहे न मां ॾिठो कान हो कि कीअं हूंदो आहे डिलीवरीअ खाधो ऐं कीअं सभु ठहींदा आहिनि सभु। त जॾहिं मां बबू ॼायो मुंहिंजो त मूंखे डिलीवरीअ खाधे वग़ैरह में ॾाढी डिफ़िकल्टी वेंदी। हालांकि फ़ोन ते काफ़ी कुझु मम्मी मूंखे एक्सप्लेन करे वठंदी, बट फिर बि लॻंदो कि ॾिसजे कि रेसिपी ठहंदी कीअं आहे ऐं कहिड़े तरीक़े सां। त उते जेको आहे थोरो सो मिस थी वेंदो। त कई बार मां यूट्यूब ते ॻोल्हंदी हुअमि, कुझु शयूं मूंखे मिलंदी न हुयूं। त मूंखे लॻो कि छो न कुझु अहिड़ो चैनल शुरूआत कजे, अहिड़ो कुझु विझजे जंहिंमें जेका अचण वारी जनरेशन आहे उनखे काई बि रेसिपी पिया सिंधी खाधो जेको हूंदो आहे पंहिंजे घर जो खाधो, उन लाइ दिक़त न हुजे। त केतिरो बि 5 स्टार होटल्स में खाओ, ज़ोमेटो स्विगी मां खाधो घुरायो, पर जेको सवादु पंहिंजे सिंधी खाधे पंहिंजे घर जे खाधे में हूंदो आहे न, उहो कंहिं बि खाधे में न हूंदो आहे। त अक्सर ॾिठो हूंदो कि अक्सर ॿार सभु असां पाण में जेके बि हूंदा आहियूं चईंदा आहियूं कि मुंहिंजी मम्मी हथ हे खाधो ॾाढो सुठो हूंदो आहे, कोई चवंदो आहे मुंहिंजी मम्मीअ हथ फलाणी रेसिपी ॾाढी सुठी हूंदी आहे, कोई चवंदो आहे मुंहिंजी मम्मी जहिड़ो पुलाव कोई न ठाहींदो आहे। त कॾहिं सोचो था कि छो मम्मी हथ में सवादु हूंदो आहे एॾो, छो हिकु माउ जे हथ में एॾो सवादु हूंदो आहे। मुंहिंजो जेको वॾो बाबू आहे उनखे मुंहिंजे हथ जा दाल चांवर ॾाढा वणंदा आहिनि, पाव भाजी ॾाढी वणंदी आहे। चवंदो आहे मम्मा आपके जैसी पाव भाजी कोई नहीं बना सकता। त कॾहिं सोचो था कि छो आख़िर हिकु माउ जे हथ में सवादु ईंदो आहे। अन्न त उहो ई हूंदो आहे, उहो ई अटो, उहो ई चांवर, उहो ई लूणु मिर्च हैड तेल सभु कुझु उहो ई हूंदो आहे, पर सवाद में एॾो डिफरेंस छो हूंदो आहे? त सवाद में डिफरेंस हूंदो आहे भावना जो। जंहिं भावना सां असां रोटी ठाहींदा आहियूं, रोटी आहे छा? बेसिकली रोटी ठाहिणु हिकु कला आहे। कंहिं प्रकार सां तव्हां दाल में लूणु विधो, हैड विधो, टमाटो विधो, थूम विझो, कंहिं तरीक़े सां ऐं कहिड़ी भावना सां तव्हां हुनखे ठाहो था न,
उहो ई उन जेको आहे न स्वादु वधाईंदो आहे। त मुंहिंजो जेको आहे न सभिनि भेनरुनि सां बसि हिकु ई तव्हांजे लाइ जेका आहे न हिकिड़ो नंढिड़ो सो टिप अथव मुंहिंजी, ऐं हिकु रिक्वेस्ट सम्झो कि जॾहिं बि तव्हां रोटी ठाहियो न बसि प्रेम प्यार सां ठाहियो, ऐं जंहिं बि सतगुरुनि ते भॻवान ते तव्हां भरोसो कंदा आहियो, जंहिंखे बि मञंदा आहियो, बसि हिकु दफ़ो जेको न हथ जोड़े हुनखे यादि कयो ऐं रोटी जी शुरूआति कयो, ऐं प्रेम प्यार सां सब्र सां जेको आहे न रोटी ठाहियो, ऐं पोइ तव्हां ॾिसो तव्हांजे रोटी में छा त सवादु ॾींदो। सिंपल सी दाल बि जेका आहे न तव्हांजी हिकु 5 स्टार जी दाल खां अॻिते हूंदी, 5 स्टार जे खाधे खां अॻिते हूंदी। त बसि इहो ई हूंदो आहे हिकु बेसिकली टेस्टी खाधे जो सीक्रेट, कि कहिड़ी भावना सां असां ठाहियूं था, तॾहिं त माउ जे हथ में जेको हूंदो आहे न स्वादु हूंदो आहे। जीअं मुंहिंजी मम्मा जहिड़ा मेथीअ पराठा कोई न ठाहे सघंदो, मुंहिंजी मम्मा जहिड़ो भतु कोई न ठाहे सघंदो हूंदो आहे न। हर कंहिंखे हूंदो त हर कोई चवंदो आहे कि मुंहिंजी मम्मा जहिड़ो हे कोई न ठाहे सघंदो, हो कोई न ठाहे सघंदो, छोकी माउ ठाहींदी आहे भावना सां। त सिर्फ़ु ॿार लाइ ई छो, सभिनि लाइ सुठी भावना सां ऐं प्रेम प्यार सां ऐं सुठे ख़ुशी सां अगरि असां रोटी ठाहींदासीं न त सिंपल सी सिंपल रोटी बि जेका न स्वादिष्ट थींदी। त असांजो सिंधी खाधो त वैसे ई हूंदो आहे ज़ोरदार, ॾाढो टेस्टी। त बसि हिन सां गॾु जेको आहे मां इहो वीडियो हिते ई एंड थी कयां, ऐं आशा थी कयां तव्हां सभई जेको आहे न असांजे हिन सिंधी चैनल, असांजे सिंधी चैनल कोटवानीस किचन सिंधीअ खे ॾाढो प्यार कंदव, अॻिते बि जेको आहे न ॾाढो सपोर्ट कंदव, फ्यूचर में बि सभु सिंधी खाधनि खे देश विदेश में जेको आहे न शेयर्स कंदव। त चलो पिया मिलूं था पियो अगले वीडियो में, तेसिताईं जय सच्चिदानंद, जय झूलेलाल।